शहदादपुर में चोर मार्केट अंदर दुकान जा ताला टोड़े लखे रुपए जा कीमती सामान ऐं कपड़ा खणी विया। दुकानदार फैज़ान अवामी आवाज़ खे ॿुधायो त हिकु ॾींहुं अॻु कराची में 4.5 लख रुपयनि जा कीमती कपड़ा घुराया जेके सुबुह जो गुम हुआ। हुन चयो त पुलिस खे इतला ॾिनो पर मुलाज़िमनि खां जांच जो चई जान छॾाए वई। ताले वगैरह सब चेक करे रहे थे, मार्केट का मेन गेट भी बंद था। तो जब सुबह आया बच्चे तो उससे देख के मुझे फ़ोन करा, फैजान भाई वो ताले खुले हुए हैं। जब मैं आया ताले ले चेक करे तो मेन माल जो तकरीबन कराची से जो कल आया था वो भी तकरीबन सारा निकल गया था। ये डब्बे वगैरह आए हुए थे, कुछ स्वीट्स के केबिन से ले गए, आगे की दुकान के भी गए। दुकानदार राजन दास ॿुधायो त 3 साल अॻु संदसि दुकान मां चोरी कई हुई पर अॼु ताईं वापसि नाहे कई हुई, खेनि सिक्योरिटी फराहम कई वञे। जीअं सुबुह जो दुकान खोलियो वियो आहे त ॾिसण माल गायब आहे। केॾी महिल थियो आहे कीअं थियो आहे इहो त अंजान आहे, का ख़बर कोन्हे, कंहिंखे ख़बर कोन्हे। असां इन लाइ सिक्योरिटी खपे, असां ॿियो कुझु कोन खपे, सिर्फ़ु सिक्योरिटी खपे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk